नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं अवां खे ख़बर ॾींदासीं। निंदो वेझो अणॼातल कार जे टक्कर में वाटेड़ो फ़ौत थी वियो, जंहिंजी सुञाणप ॻोठु सोनू ख़ान सियाल वासी मोहम्मद हनीफ़ मलाह तौरु थी आहे। अवां खे ॿुधायूं पिया, निंदो वेझो अणॼातल कार जे टक्कर में हिकु वाटेड़ो फ़ौत थियो, जंहिंजी सुञाणप ॻोठु सोनू ख़ान सियाल वासी मोहम्मद हनीफ़ मलाह तौरु थी आहे। फ़ौती नौजवान जो लाश रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो। असांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, निंदो वेझो अणॼातल कार जे टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थियो, जंहिंजी सुञाणप ॻोठु सोनू ख़ान सियाल वासी मोहम्मद हनीफ़ मलाह तौरु थी आहे। फ़ौती नौजवान जो लाश रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो। असांखे ॿुधायूं पिया निंदो मां, जिते हिकु कार जे टक्कर में हिकु वाचेड़ो फ़ौत थियो, जंहिंजी सुञाणप ॻोठु सोनू ख़ान सियाल वासी मोहम्मद हनीफ़ तौरु थी आहे ऐं फ़ौती नौजवान जो लाश रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो। अवांखे ॿुधायो नाज़रीन, कंबर तालके जे बठे हकड़ा भरिसां ॻोठु ॾातो चांडियो में 6 वरनि जी नींगरी नूरां चांडियो घर जी छित ते रांदि खेॾी रही हुई तो ओचितो हेठि किरी पई, जंहिंखे गणती जोगी हालत में चानका अस्पताल नियो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। लाड़काणो मां अवांखे ॿुधाइनि पिया नाज़रीन, कंबर तालके जे ॻोठु ॾातो चांडियो में 6 वरनि जी नींगरी नूरां चांडियो घर जी छित ते रांदि खेॾी रही हुई तो ओचितो हेठि किरी पई, जंहिंखे गणती जोगी हालत में चानका अस्पताल लाड़काणो नियो वियो, पर उन दम धणी हवाले करे छॾियो। लाड़काणो मां नादिर अबड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नादिर अबड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, कंबर तालके जे बुठी हकड़ा भरिसां ॻोठु आहे ॾातू चांडियो में 6 वरनि जी नींगरी नूरां धीउ इमामदीन चांडियो घर जी छित ते रांदि खेॾी रही हुई त खेॾण दौरान ओच ते छित तां किरी पई, जंहिंखे वारसनि पारां गणतीअ जोगी हालत में चांडका अस्पताल जे एमरजेंसी वार्ड मुंतक़िल करे छॾियो, जिते डॉक्टरनि पारां नींगरी जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई आहे ऐं लाश वारसनि हवाले करे छॾियो आहे। उन मौक़े ते फ़ौती नींगरीअ जे ॾाॾे गुलाम हैदर चांडियो ॿुधायो त नूरां जेको आहे सो घर जी छित ते रांदि खेॾी रही हुई त ओच ते छित तां किरी पई, जंहिं सबबु सख़्तु ज़ख़्मी थी पई, जंहिंखे लाड़काणे चाणका अस्पताल दाख़िल करायो आहे, जिते संदसि जे फ़ौत थियण जी तस्दीक़ थी आहे। होॾां ज़रूरी कार्रवाइनि बैदि जेको आहे सो चाणका अस्पताल जे डॉक्टरनि नींगरी जो लाश वारसनि हवाले करे छॾियो आहे, जॾहिं त वारसनि पारां नींगरी जो लाश खणाए ऐं पंहिंजे ॻोठु रवाना थी विया आहिनि। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। जी महिरबानी अवां जी नादिर अबड़ो तफ़सील ॾियण लाइ। कुंभ वेझो ॻोठु गुलशेर सोलंकी में 22 वरनि जे नौजवान मक़सूद सोलंकी पाण मथां पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो, जॾहिं त नौजवान जे आपघात जा कारण मालूम न आहिनि थी सघिया। अवांखे ॿुधाइनि पिया, कुंभ वेझो ॻोठु गुलशेर सोलंकी में 22 वरनि जे नौजवान मक़सूद सोलंकी पाण मथां पिस्टल जा फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। नौजवान जी ख़ुदकुशी जो कारण मालूम न थी सघियो आहे। कोट रेजी वेझो कोट बंगलो इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहर में गंदगी जा ढेर पियल आहिनि। घिटियुनि ऐं रस्तनि में गंद किचिरे सबबि बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। शहरनि टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अमीर गोपांग सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त इंतज़ामिया खे केतिरा ई भेरा शिकायतूं बि कयूं, पर सफ़ाई नथी कराई वञे। टाउन कमेटी जे शहर कोट बंगलो शहर में हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻल आहिनि। अचो त असां जेको आहे सो शहरनि दुकानदारनि ऐं जेके असां सां गॾु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हिते असां जिते मौजूदु आहियूं हिते 2 खां 3 पब्लिक स्कूल जेको आहे सो मौजूदु आहिनि। उते जेके ही ॿारड़ा आहिनि, हिन ॿारड़ा टीचर ऐं जेको आहे सो ॿिया जेके पंहिंजो अमलो आहे उहो सॼो हितां गंदगी मां रोज़ जो हिननि जो गुज़र थिए थो। अचो त असां हिननि खां पुछूं त हिननि जो छा चवणो। वञूं था, असांखे महिरबानी करे साफ़ सफ़ाई कराइजो। हिते अॻ में बि सफ़ाई करे विया, हाणे वरी हिते माण्हू किनियूं छिला छॾिया घिटियूं। हींअर जेको आहे कोट बंगलो जो अवाम जेको आहे सुजाग थी चुको आहे, शहरी सुजाग आहिनि ऐं उहे जेको आहे तव्हांखे करप्शन करणु हरगिज़ न ॾींदा। ऐं असां जेको आहे हिन मीडिया जे तवसल सां पंहिंजो जेको आहे मैसेज आला अमलदारनि ऐं आला ऐवाननि ताईं पहुचाइणु चाहियूं था त कोट बंगलो सिटी में गंदगी जा जेके ढेर आहिनि, आज़ार आहिनि, प्राइवेट स्कूल्स आहिनि, गवर्नमेंट स्कूल्स आहिनि, उन्हनि जे आॾो जेको आहे उहे गंदगी जा ढेर मौजूदु आहिनि ऐं बीमारियूं जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं जेका आहे उन्हनि मोह कढियो आहे बंगलो सिटी जे अंदरि। असां जेको आहे हितां जे MPA साहब ऐं MNA डॉक्टर अदी नफ़ीसा शाह, MPA मुनवर अली वसान साहब खे जेको आहे चवंदासीं त उहे हिन जेको आहे तरफ़ तवजह ॾेई TMO ऐं असिस्टेंट कमिश्नर कोडी जी के हिन शइ जो पाबंद बणायो वञे त उहे शहर जी सफ़ाई सुथराई जे हवाले सां पंहिंजा जेको आहे कदम खणनि। यहाँ पे गंदगी इतना बहुत ज़्यादा है, गालियाँ में सारा पानी खड़े
और हम जा नहीं सकते नमाज के लिए, कोई भी बंदा नहीं है। असिस्टेंट कमिश्नर कोट जी ना टीम हो, वो नहीं आते कि इसका नोटिस ले। कब तक ये हाल चलेगा हमारे पास? बराए मेहरबानी असिस्टेंट कमिश्नर कोट जी से, टीमों कोट जी से हम रिक्वेस्ट करते कि नालियाँ साफ़ करें। इतना हद से ज़्यादा हमारे पठान कॉलोनी में आप जाएं, वहाँ भी तो इतना पानी खड़े कि हमारे घर के सामने कम से कम 3 फुट 4 फुट के पानी खड़े हैं। हमारे बच्चे स्कूल नहीं जा सकते हैं। उसके साथ साथ में हमारे बूढ़े जो मस्जिद के लिए नमाज के लिए जाते हैं, उनके लिए बड़ा प्रॉब्लम है। तो बराए मेहरबानी आप आएँ, उनको देखें और उसका नोटिस लें। हिते सफ़ाई जो ठिप हाल कोन्हे। मां उन हिसाब सां AC या TMO खे इहा ॻाल्हि कंदुसि त महिरबानी करे असांखे मेन घिटियूं या इहो जेको बि आहे गंद कचिरो असांखे जेको साफ़ु कराए ॾिनो वञे। नंढड़नि ॿारनि जा हिते जेको स्कूल आहिनि, 2-3 स्कूल आहिनि, ऐं इन में हिकिड़ो जेको गंदगी थी पई फैलिजे, सो सफ़ाई कराई वञे तव्हांजी वधीक। हिन जो चवणु आहे त AC ऐं TMO हिते मुलाज़िमनि खे पघारूं ई न ॾेई रहिया आहिनि, त हू वीचारा कमकार कीअं कंदा। कैमरामैन सदाम हुसैन गोपांग सां गॾु अमीर गोपांग, टाइम न्यूज़ कोट जी। नाज़रीन, नवां कोट ॾिजी मां ही रिपोर्ट ॾिठी अमीर गोपांग जी। उनखां पोइ अव्हांखे ख़बरियूं हैदराबाद मां, जिते लतीफ़ाबाद जे शाह भिटाई अस्पताल में टेक्नीशियन ते थियल हमले जो केस 2 डिस्पेंसर्स ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। पुलिस 2 डिस्पेंसर्स आमिर शाह ऐं स्टार सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद मां अव्हांखे ॿुधायूं पिया, लतीफ़ाबाद जे शाह भिटाई अस्पताल में टेक्नीशियन ते थियल हमले जो केस 2 डिस्पेंसर्स ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। पुलिस 2 डिस्पेंसर खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद मां टाइम न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़ खोसो, वधीक तफ़सील आहिनि। ताहिरा, लतीफ़ाबाद में क़ाइम शाह भिटाई अस्पताल जे डायलिसिस सेंटर में कमु कंदड़ टेक्नीशियन ऐं सिखियल ईंदड़ डिस्पेंसरनि विच में ॾींहं जो मामूली ॻाल्हि सां झेड़ो थियो हो। झेड़े खां पोइ लोही राटूं लॻण सबबि टेक्नीशियन जेको आहे उहो मरणी थी वियो हो। इन वाक़े जो हुसैनाबाद थाणे जी पुलिस केस दाख़िल करे 2 ॼणा जेके इल्ज़ाम हेठि आयल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी टेक्नीशियन आहे मोहम्मद आदिल शेख, उनखे उन्हनि इलाज लाइ सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल करे छॾियो आहे। जॾहिं त उनजो जेको वालिद आहे इक़बाल अहमद शेख, उनजी फरियाद ते उन्हनि हुसैनाबाद थाणे ते इन वाक़े जो केस दाख़िल कयो आहे। उन केस में फरियादी मौक़ो अख़्तियार कयो आहे त संदसि पुटु अस्पताल जे डायलिसिस सेंटर में टेक्नीशियन तौरु मुलाज़िमत करे थो। उते अॼु मथसि ॾींहं जो 2 डिस्पेंसर आहिनि, आमिर शाह ऐं स्टार सोलंकी। उन्हनि मामूली ॻाल्हि सां उन ते हमिलो कयो। हमले खां पोइ उन्हनि टेक्नीशियन खे लोही राटूं हणी शदीद ज़ख़्मी करे छॾियो हो। ॾींहं जो जॾहिं वाक़ियो थियो त उते अस्पताल में जेके मरीज़ आहिनि इलाज लाइ अचनि था, उन्हनि में भाॼ पइजी हुई। गॾोगॾु जेके इलाज लाइ दाख़िल मरीज़ आहिनि या बीमारदार आहिनि, उन्हनि में बि ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो हो। इतला ते उते हुसैनाबाद थाणे जी पुलिस पहुती हुई। ॾींहं जो हिन टेक्नीशियन खे ज़ख़्मी खे इलाज लाइ खणी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो हो ऐं सूरत हाल ते ज़ाब्तो बांधो। पर हाणे बाज़ाब्ता तौर ते कुझु देरि पहिरीं पुलिस हिन वाक़े जो केस दाख़िल कयो आहे ऐं इल्ज़ाम हेठि आयल जेके 2 ॼणा आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस सां असांजी ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो चवणु आहे त इल्ज़ाम हेठि आयल जेके जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि खे सुभाणे लाॻापियल अदालत में पेश कयो वेंदो। जी ताहिरा। महिरबानी अव्हांजी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। परीदन में क़त्ल थियल नौजवान एजाज़ अली ऐं नूर अली राजपर जे जनाज़े नमाज़ संदन अबाणी ॻोठ अब्दुल हकीम राजपर में अदा कई वई। इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त नौजवान जे क़त्ल वारे वाक़े जा अञा ताईं कारण मालूम न थी सघिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, परीदन में क़त्ल थियल नौजवाननि एजाज़ अली ऐं नूर अली राजपर जे जनाज़े नमाज़ संदन अबाणी ॻोठ अब्दुल हकीम राजपर में अदा कई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त नौजवाननि जे क़त्ल वारे वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल नाहे थी सघियो। नई वरी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी आहे। कश्मीर में पुलिस कार्रवाई करे गैस ते हलंदड़ मुसाफ़िर वेन्स मां सिलेंडर लाहे छॾिया, जॾहिं त गाड़ी जे ड्राइवर्स खे गैस ते वेन न हलाइण जी वार्निंग ॾिनी वई आहे। पुलिस जो चवणु आहे त गैस सिलेंडर ते हलंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। कश्मीर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद शरीफ जामड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद शरीफ जामड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कश्मीर हेठ कंदकोट में LPG गैस से हलंदड़ मुसाफिर वैन खिलाफ कश्मीर पुलिस कार्रवाई कंदे 6 मुसाफिर वैगन में गैस सिलेंडर लाहे गाड़ी मालिकन के वार्निंग ॾेई छॾी आहे। कश्मीर शेख जे हुकुम ते SHO अकबर अली चंदा ऐं उनकी टीम कार्रवाई कंदे कश्मीर हेठ कंदकोट रूट से
LPG गैस सिलेंडर अंदर गैस सिलेंडर लाहे वार्निंग ॾिनी वई आहे। पुलिस मूजिब ॿीहर गैस सिलेंडर फिट कंदड़ गाॾी मालिकनि मथां केस दाख़िल कयो वेंदो। जी महिरबानी मांजी। मोहम्मद शरीफ़ जामलो तफ़सील ॾियण लाइ। नौशरो फिरोज़ वासी तालीमी माहिर ऐं अदीब साकिब सुमरो बीमारी सबब बिस्तरे ते पियल आहे। सनन चवणु आहे त दिलि ऐं साह में तकलीफ़ थी रही आहे। मुख़्तलिफ़ डॉक्टर्स खां इलाज बि करायो पर किथां बि फ़र्क़ु नाहे पियो। बीमार अदीब साकिब सुमरो टाइम न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद राजपर सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। जी साहित्य परगणे नौशरो फिरोज़ जो तैलीमी माहिर शाइर अदीब साईं मोहम्मद सालिह साकिब सुमरो अॼुकल्ह बीमारी जे बिस्तरे ते दाख़िल आहे। साईं जो शहरी मजमू लुसाटियल लालाण छपिजी पधरो थी चुको आहे। जॾहिं त हिन जो केतिरो ई मवादु अञा जेको आहे सो उहो छपिजी न आहे सघियो। संदसि जेका माली सूरत हाल आहे उहा अहिड़ी न आहे जो उहो किताबु छपाए सघे, पर हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते दाख़िल आहे। अचो त पाण हिन सां रिहाण करियूं। मां डॉक्टरनि खे त नथो कुझु चई सघां। मूं डॉक्टर जेकी मटाया आहिनि हिकु ई ॾींहं में मूं 3-4 डॉक्टर मटाया, उनजे बावजूदि मूंखे को फ़र्क़ु कोन पियो। हिकु ई डॉक्टर ते यकीन रहियो आहे जेको डॉक्टर मोहम्मद सफ़र चनो आहे। उहो जेको आहे सो मुंहिंजे साह जी ऐं दिलि जी बीमारी जी इलाजु माना उहो कंदो आहे। उहो असुलु मसइलो आहे असांजे गुरबत जो बि शायदि, जंहिंजे करे मां नथो वॾनि डॉक्टरनि ते पहुची सघां। बाक़ी रहियो मसइलो ज़िंदगी जा जेकी ॾींहं आहिनि से पिया जीआरियूं यूं घर में उहो दवाउनि जे आसिरे या कुझु अलाह जी भलाई आहे जो जीऊं पिया। बाक़ी ॾाढो मां पाण खे कमज़ोर थो महसूसु कयां। हिन दौर में मां पाण खे ॾाढो कमज़ोर थो महसूसु कयां जो मां कंहिं महफ़िल में नथो वञी सघां। मुंहिंजे अंगण ते जेकॾहिं अचनि था दोस्त, मां ओसि ताईं विख नथो खणी सघां जो मां वञी उन्हनि जे सम्झो सीनो सीने सां मिलाए सघां। मां नथो उन्हनि ताईं वञी सघां जो अबड़ान में आयो दोस्त। उन बुनियाद ते जेको आहे सो मूंखे ॾाढो ॾुखु आहे इन ॻाल्हि जो। बाक़ी जेको मुंहिंजो हाल हुयो, जेको मुंहिंजो रत सत हुयो, मूं पंहिंजे धरतीअ खे ॾिनो। इन गुरबत जे करे मां पंहिंजे इलाज खे अधूरो रखियो थो अचां त मां इन गुरबत जे बुनियाद ते किताब किथां छपिरायां। उहा उन्हनि लाइ लहंदो जेकी शायदि हुननि जे गीरीअ में हूंदा। उन्हनि खां परे हटियल आहियां। हिन वक़्त ताईं मुंहिंजो हिकिड़ो ई शेर जेको आहे सो फ़नकारनि ॻायो आहे या मुख़्तलिफ़ फ़नकारनि मंझि जेको आहे मुमताज़ लाशारी ॻायो आहे। सिंधवासी पंहिंजे धरतीअ लाइ सोचनि, पंहिंजे मुस्तक़बिल खे रोशन रखण लाइ सच ऐं हक़ खे भाकुर पाइनि, ग़लति ऐं कूड़े जी परख कनि। जंहिं तकलीफ़ में आहे या जंहिं पीड़ा में आहे उहा ईअं खणी चइजे त बर्दाश्त करण जहिड़ी बि न आहे ऐं ॾिसण जहिड़ी बि न आहे। सिंध जो ख़ासि करे सकाफ़त खातो हिन वक़्त ताणी अहिड़नि बहितरीन शाइरनि बहितरीन तइलीमी माहिरनि जी नई सारल थी आहे। नई उन्हनि जो जेको अणछपियल मवादु आहे छपायो आहे। असां ॿियो न त हिन प्लेटफॉर्म तां मुतालबो था कयूं सिंध जे सकाफ़त खाते खां त तव्हां साईं साकिब सुमरे अबड़ानीअ जो सरकारी ख़र्च ते इलाजु करायो ऐं हुन वटि जेको सिंधी ॿोलीअ जे हवाले सां मवादु आहे उहो छपिरायो वञे। बाबा साईं बहितरीन उस्ताद सां गॾो गॾु बहितरीन वालिद मुंहिंजे लाइ आहे। ऐं बेसिकली मां बाबा खे हिकिड़ो ई आहियां, पर मुंहिंजे लाइ बाबा साईं तमामु वॾी शफ़क़त भरियो रखियो आहे। बाबा साईं पंहिंजा जेके प्रोग्राम अटेंड कंदो हुयो उन सां गॾो गॾु उस्तादी पेशे खे जारी रखियो। उन सां गॾु सिंधी अदबी संगत जा प्रोग्राम थींदा हुया, उन में भरपूर नुमाया हिसो बाबा जो रहियो आहे। साईं जी शाइरी त इनकलाबी आहे, पर साईं जो जेको उस्तादी जेको पेशो हो उन में बि साईं जो इहो किरदारु हो जो जंहिं बि स्कूल में साईं मुक़ररु थींदो वेंदो हो त इलाइक़े जा माण्हू कोशिशि कंदा हुआ त असां पंहिंजा ॿार जेको आहे सो उते स्कूल में दाख़िलु करायूं जिते साईं साकिब पढ़ाए थो। या रब न सुणे थो को फरियाद वबोझन जो, ज़ुल्मत जूं ज़ंजीरूं भी आख़िर त टुटी पवंदियूं, हिकु ॾींहुं हिते हलंदो इरशाद वबोझन जो। नाज़रीन तव्हांखे ख़ैरपुर मां ॿुधायूं गाड़ी पुल जे रहवासियुनि पारां बी सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस संदनि ॿिनि नौजवाननि खे खंभे गुम करे छॾियो, दाहिण बावजूदि खेनि ज़ाहिर न पियो कयो वञे।
अव्हांखे ॿुधायूं पिया ख़ैरपुर मां जिते बी सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। रहवासियुनि जो चवणु हो त पुलिस संदनि 2 नौजवाननि खे खंबे गुम करे छॾियो आहे। ख़ैरपुर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर इरफान पुलपोटो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरफान पुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी इरफान पुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? ख़ैरपुर में गाड़ीपुर जे रहवासी गुल मोहम्मद पुलपोटो पंहिंजे पुट शाहिद समेत सहाफ़ियुनि वटि पहुची धाईंदे इल्ज़ाम मढ़ियो त बी सेक्शन थाणे जो SHO हनीफ कोसो ऐं लुकमान चौकी जो इंचार्ज तालिब जिसकाणी ऐं बी सेक्शन थाणे जो वॾो मुंशी गुलाम नबी नारे जो ऐं ॿिया पुलिस अटाला साण करे बेगुनाह मुंहिंजे भाउ शमशाद उर्फ़ शमन पुलपोटो ऐं 16 साला भाणे अली खान पुलपोटो खे कोर्ट मां वापसि ईंदे खंबे खणी विया आहिनि ऐं खेनि गुम करे छॾियो आहे। हिन जो चवणु हो त पुलिस संदनि मेराण कार मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं ॿियो सामान पिणु गुम करे छॾियो आहे। हिन चयो त तालिब जिसकाणी असांजे पाड़े में रहंदो आहे, जेको असांजी जॻह ते कब्ज़ो करण जी चकर में अॻु में बि कूड़ा केस दाख़िल करे चुको आहे। हाणे बि हू वधीक कूड़ा केस दाख़िल करण जे चकरनि में आहे। हिननि IG सिंध ऐं DIG सखर SSP ख़ैरपुर ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। हिननि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त असांजे 2 नौजवान गिरफ़्तार कयल नौजवाननि खे पुलिस किथे खंबे वञी हाफ़िराई न करे। महिरबानी अव्हां जी इरफान पुलपोटो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, मोरो शहर जी मेरान कॉलोनी मां कराची पुलिस पारां 3 ॼणनि खे खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त कराची पुलिस घर में दाख़िल थी नदीम सोलंकी ऐं संदसि 2 पुटनि खे खंबे वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया मोरो शहर जी मेरान कॉलोनी मां कराची पुलिस पारां 3 ॼणनि खे खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त कराची पुलिस घर में दाख़िल थी नदीम सोलंकी ऐं संदसि 2 पुटनि खे खंबे वई आहे, जॾहिं त गिरफ़्तारी जे हवाले सां कुझु बि न पियो ॿुधायो वञे। मोरो मां वहीद मस्तोई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी वहीद मस्तोई, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, मोरो शहर जे मेरान कॉलोनी में राति देर सां कराची पुलिस नदीम मोहम्मद सोलंकी जे घर में चढ़ाई करे औरतुनि ते तशदुद कयो ऐं नदीम सोलंकी समेत संदसि 2 पुटनि इम्तियाज़ सोलंकी ऐं अमीन सोलंकी खे खंबे खणी वञण वारे अमल ख़िलाफ़ औरतुनि मसमात पछाणी सोलंकी संदसि धीअ बाबरा सनम सकीना आमना ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी मोरो प्रेस क्लब विया एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जिते मुज़ाहिरो कंदड़ औरतुनि ॿुधायो त राति देर सां ओचितो सिविल ड्रेस पातल 10 खां 15 ॼणा हथियारनि खां असांजे घर में दाख़िल थी असां निंड सुतल औरतुनि ऐं न्याणियुनि मर्दनि ते सख़्तु तशदुद करे ॾिनो ऐं घर मां फुल कई। जॾहिं त नदीम सोलंकी ऐं 2 पुटनि इम्तियाज़ ऐं अमीन सोलंकी खे बिना जवाब खंबे खणी विया आहिनि ऐं मज़ामत करण दौरान असांजो नौजवान वसीम थी चुको आहे खे कुंडा खणी ज़ख़्मी करे छॾियो आहे ऐं खंबे खणी वियल खे नामालूमनि ते गुम करे छॾियो आहे। हुननि इहो पिणु शक ज़ाहिर कयो त असांजी नौजवान खे ऐं मर्द खे जेको आहे कराची पुलिस खंबे खणी वई आहे ऐं इहो कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे संदसि क़तल या जेको आहे त संदसि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया वेंदा। हिननि इहो वधीक चयो त नदीम सोलंकी जी टंग पिणु भॻल आहे। इम्तियाज़ सोलंकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहे। असां उन वक़्तु दावो बि कयूं पर असांजी कंहिं बि न ॿुधी ऐं असांजी चादर चौधरी जो तक़दुस पायमाल कयो वियो आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG शहीद SSP नौशरो बोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बिना जवाब घर ते चढ़ाई कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खंबे गुम कयल 3 ॼणनि खे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। महिरबानी अव्हां जी वहीद मस्तोई तफ़सील ॾियण लाइ। मेरान कॉलोनी मां कराची पुलिस पारां 3 ॼणनि खे खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गढ़ी यासीन वेझो ॻोठ मोहम्मद नवाज़ दिनारी में कारे इल्ज़ाम हेठि क़तल थी वियल अहसान दिनारी जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त पुलिस वारदारनि खे गिरफ़्तार न पई करे। तव्हांखे ॿुधायूं पिया गढ़ी यासीन वेझो ॻोठ मोहम्मद नवाज़ दिनारी में कारे इल्ज़ाम हेठि क़तल थी वियल अहसान दिनारी जे वारसनि पारां एहतजाज कयो वियो। गढ़ी यासीन मां अब्दुल वहीद भुट्टो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल वहीद भुट्टो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, बिल्कुलु गढ़ी यासीन भरिसां ॻोठ मोहम्मद नवाज़ दिनारीअ में गुज़िरियल ॾींहुं कारा इल्ज़ाम हेठि एहसान दिनारीअ खे क़तल कयो वियो हुयो। जंहिं बाद गढ़ी यासीन पुलिस काल्ह मोहम्मद नवाज़ दिनारी ॻोठ ते चढ़ाई करे केस में घुर्बल मुख्य 3 जवाबदारनि मुनीर दिनारी, हुसैन बख्श दिनारी ऐं लश्करी दिनारीअ खे गिरफ़्तार करे ऐं थाणे ते जेको आहे सो नामालूमंद मुंतक़िल करे छॾियो हुयो।
और मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पुलिस अॼु बि कार्रवाई करे हिकु जवाबदार खे जेको आहे सो भूरो उर्फ करीम बख्श खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं समेत 4 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि, पर पुलिस साण जेको आहे सो गिरफ़्तारी ज़ाहिर न करे रही आहे, जंहिं करे अॼु मक़तूल एहसान जे पीउ बख्तियार दीनारी, संदसि अमड़ अनवर खातू ऐं इमरान पाक किताब साण करे गड़ियासीन प्रेस क्लब ऐं गड़ियासीन थाणे जे ॿाहिरां धार एहतजाज कंदे DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां घुर कई आहे त असांजे नौजवान जे केस में घुर्बल जवाबदारनि खे ज़ाहिर। महिरबानी वांजी अब्दुल वहीद भुट्टो तफ़सील ॾियण लाइ। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। मटियारी ज़िले अंदरि CPEC मनसूबनि में मक़ामी माण्हुनि खे मुकमल तौर नज़रअंदाज करण ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लेबर विंग पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त ज़िले अंदरि नौजवाननि खे नौकरियुनि में नज़रअंदाज कयो पियो वञे। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे कामरान मेमण सां। जी कामरान मेमण। जी ताहिरा, बिल्कुलु मटियारी ज़िले अंदरि जेको CPEC जो प्रोजेक्ट हले पियो ऐं उन सां गॾु जेके आयल तेल कंपनियूं आहिनि उन में मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं न ॾियण ख़िलाफ़ जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लेबर विंग पारां मटियारी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी लेबर विंग हैदराबाद डिवीज़न जो सदर जावेद खटक, सिकंदर सहितो लाइक ऐं ॿियनि अॻुवाणनि कई। उन्हनि इहो मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त मैदानी मटियारी ज़िलो जेको आहे मैदानी वसीलनि सां मालामाल आहे, उन हूंदे बि जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे मटियारी ज़िले जे में नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि ऐं ॿाहिरियुनि ज़िलनि जी ॻाल्हि हुजे त बहितर आहे, पर मटियारीअ खां अलावा सिंध सूबे खां अलावा पंजाब सूबे मां ऐं ॿियनि सूबनि मां माण्हुनि खे घुराए हिते नौकरियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं मटियारी ज़िले जो डोमिसाइल PRC रखंदड़ नौजवाननि खे हिते पटे वाले या चौकीदार जी जेका नौकरी न पई ॾिनी वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं CPEC जे मनसूबे ते पहिरियों जेको हक़ आहे उहो मटियारी ज़िले जे मक़ामी माण्हुनि जो आहे। उन्हनि इहो इल्ज़ाम हयो त 2200 खां मथे जेके नौकरियूं आहिनि उहे ॿाहिरियुनि सूबनि जे माण्हुनि खे ॾिनियूं वयूं आहिनि, भला मटियारी ज़िले जे माण्हुनि खे नज़रअंदाज कयो थो वञे त सूबा। महिरबानी वांजी कामरान मेमण तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।